अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां हां इमरान मलिक शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। ज़मीन मुंहिंजी दह खीर सर में आहे, 36 एकड़ ज़मीन आहे, सर्वे ज़मीन आहे मुंहिंजे नाले आहे, वाटर मुंहिंजे नाले आहे, पीच मुंहिंजे नाले आहे। नाज़रीन, ज़रई ज़मीन ते बासरनि जे कब्ज़े ख़िलाफ़ अनोखो एहतजाज। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर इम्तियाज़ अली सूमरो मूजिब सजावल में सिहत खाते जे मुलाज़िम ऐं पैरामेडिकल स्टाफ जे अॻुवान रजब अली मेमण पहिरीं ज़रई ज़मीन ते बासरनि पारां कयल कब्ज़े ख़िलाफ़ सजावल शहर जे मामो लाडू चौक खां गिचीअ में मानियूं ॿधी इंसाफ़ लाइ होका ॾींदे शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां थींदे प्रेस क्लब सजावल आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो आहे त साबिक़ एमपीए जे पुट दानिश मलकानी पारां देह खीरसर में मुंहिंजी 36 एकड़ ते मुश्तमिल सर्वे ज़मीन ते गुज़िरियल 3 सालनि खां कब्ज़ो करे छॾियो आहे, जंहिं करे मूंखे मुंहिंजी पंहिंजी ज़मीन आबाद करणु नथी ॾिनी वञे। हुन वधीक चयो त सर्वे ज़मीन ते इलाइक़े जे सियासी असर रसोक रखंदड़ बासरनि जी कयल कब्ज़े ख़िलाफ़ मुसलसिल जदोजहद करे रहियो आहियां, लेकिन चूंडियल नुमाइंदनि समेत केर बि ॿुधण वारो नाहे। हुन आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त ज़रई ज़मीन ते थियल बासरनि जो कब्ज़ो ख़तमु कराए इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।